अस्सलाम वालेकुम। असमत अली अब्बासी। मां सभिनी पाकिस्तानियुनि खे दिलि जी गहराइनि सां ईद उल अज़हा जी मुबारकबाद थो ॾियां। मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल तमामु सुठो कमु करे रही आहे। हर वक़्तु हर ख़बर ॾे थी, तमामु सुठो कमु थी करे। उन्हनि जो असां चीफ एडिटर शाहिद हुसैन अबरो साहब तमामु बहितरीन सुठो सोशल वर्कर भी आहे ऐं सुठा कम भी कंदो आहे। पंहिंजो तक़रीबन हर ग़रीब आवाम जे लाइ, हर ख़िदमत जे लाइ हर वक़्तु तयारु हूंदो आहे। कंहिंजो भी को भी कमु हूंदो आहे, हर वक़्तु हाज़िर थी वेंदो आहे। पाकिस्तान जे नौजवान खे मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त इहो ई चवणो हूंदो त जेको भी करिणो आहे पंहिंजे पाकिस्तान में कनि, सुठी महिनत कनि, पंहिंजी रोज़गार पंहिंजे शहर पंहिंजे पाकिस्तान में तलाश कनि। ॿाहिरि वञण खां बहितर हिते महिनत कनि त रोज़गार घणो आहे पाकिस्तान में बि असांजो। को भी मतिलबु अहिड़ो ॾुखियो कमु न आहे, हर कोई महिनत करे त सभु कुझु असां वटि पाकिस्तान में